ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहा हूं। महान कवि शेख अयाज़ विछोड़े के 26 साल विहामे विया। शेख अयाज़ के मुज़ाहिमती तरक्की पसंद शायर तौर ते सुञातो वञे थो। अदबी कॉन्फ्रेंस मुशाइरो राग रिहाण चादर चाढ़ण वारी तकरीब थींदी। शेख अयाज़ यादगार कमेटी पारां कुराड़ कप ते वरसीअ जी इहा तकरीब रिथियल आहे। महान कवि शेख अयाज़ विछोड़े के 26 साल विहामी विया आहिनि। शेख अयाज़ यादगार कमेटी पारां कुराड़ कप ते वरसी जी तकरीब रिथियल आहे। अदबी कॉन्फ्रेंस मुशाइरो राग रिहाण चादर चाढ़ण वारी तकरीब थींदी। ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर करे रहिया आहियूं। महान कवि शेख अयाज़ विछोड़े के 26 साल विहामे विया। शेख अयाज़ यादगार कमेटी पारां कराड़ कप ते वरसी जी तकरीब रिथियल आहे। अदबी कॉन्फ्रेंस मुशाइरो राग रिहाण चादर चाढ़ण वारी तकरीब थींदी। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे भेट शाम आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुस्तकीम समू। जी मुस्तकीम, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी मुस्तकीम। नाज़रीन, असां कोशिश कंदासीं त हिन हवाले सां नुमाइंदे सां राब्तो करे तफ़सील मालूम करे सघूं। अव्हांखे ॿुधायूं त महान कवि शेख अयाज़ विछोड़े के 26 साल विहामे विया। शेख अयाज़ मुज़ाहिमती ऐं तरक्की पसंद शायर तौर सुञातो वञे थो। संदसि रोमानवी शाइरी बि कमाल हुई। हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधायूं पिया महान कवि शेख अयाज़ विछोड़े के 26 साल विहामी विया आहिनि। शेख अयाज़ यादगार कमेटी पारां कराड़ कप ते वरसीअ जी तकरीब रिथियल आहे, जंहिंमें अदबी कॉन्फ्रेंस मुशाइरो राग रिहाण चादर चाढ़ण वारी तकरीब थींदी। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। महान कवि शेख अयाज़ विछोड़े के 26 साल विहामी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं भिटशाम आवाज़ जे रिपोर्टर मुस्तकीम समो खां। जी मुस्तकीम, कहिड़ा तफ़सील आहिनि तकरीबुनि जे हवाले सां, आगाह कजो। सिंध जे महान कवि शेख अयाज़ जी 26 वरसी थोरी देर बाद भिटशा कराड़ मल्हाइजी रही आहे। हिन सिलसिले में शेख अयाज़ यादगार कमेटी जा चेयरमैन कागरदास चयो त जेको सो असां निजी तरीक़े सां शेख अयाज़ जी वरसी मल्हायूं पिया, जंहिंमें मुशाइरो अदबी कॉन्फ्रेंस ऐं लोक फनकारनि पारां जेको सो महफ़िल पिणु मचाई वेंदी। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त थोरी देर बाद जेको सो बाक़ाइदा इन तकरीब जो इफ़्तिताह कयो वेंदो, जंहिंमें गुलनि जूं चादरूं चाढ़े ऐं अदीब शाइर हुन में शिरकत कंदा। जॾहिं सखावत खाते पारां, सिंध यूनिवर्सिटी पारां ऐं ॿियनि इदारनि पारां क़ौम परस्त ऐं निजी तरीक़े सां जेको हुन में शख़्सियतूं जेको शिरकत कंदियूं। ऐं तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहे कराड़ जे कप ते शेख अयाज़ जी 26 वरसी मल्हाइजी रही आहे, जंहिंमें सिंध जा अदीब ऐं दानिश्वर पिणु शिरकत कंदा। हिननि इहो बि चयो त सिंध शेख अयाज़ जी वरसी जेको भिटशाम मल्हाइजे थी, त शेख अयाज़ जो मेलो बि भिटशाम लॻायो वञे, त जंहिंमें हर फिरके फ़िक़े जो माण्हू शिरकत करे सघे। जी ठीकु आहे मुस्तकीम, अव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।